बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ब्यूरो चीफ मुकदमा जो लाड़कण जो डिविजनल जो ब्यूरो चीफ साईं लाला अख्तियार मंगी साहब असां वटि मौजूदु आहे। साईं जो मां निहायत घणो शुक्रगुज़ार आहियां। साईं असांजा आया ऐं असांजी ऑफिस विज़िट कयो, उन खां थो चए साईं तव्हांखे असांजो चैनल मुंहिंजी सिंध कीअं थो लॻे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां जेतिरी ऑब्जर्वेशन कई आहे मुंहिंजी सिंध जेको चैनल आहे तमामु बहितरीनु जो करे जेको असांजो चीफ एडिटर साहबु आहे, शाहिद साहब ग्रेट पर्सन आहे, ग़रीबनि जो आवाज़ु आहे, ग़रीबनि जो मददगार आहे, ऐं उनजी जेकी सॼी टीम आहे मुंहिंजी सिंधी उहे तमामु हिकिड़ा बहितरीनु सहाफ़त जो कमु कनि था ऐं असां उन्हनि मां मुतमिन आहियूं। जेके उन जो कमु टास्क मिलियल आहे उहो तमामु सुठे नमूने सां अंजाम ॾेई रहिया आहिनि। बाक़ी अख़बार चैनल जेके बि साईं जे हवाले सां आहिनि उन्हनि में रिपोर्टिंग बि जेकी साईं जन जी आहे उहा बि ॾाढी इंतिहाई सुठी ऐं साईं जन साफ़ शफ़ाफ़ सियासत ते यकीन था रखनि, सहाफ़त ते। ऐं साईं खे ॿियो तमामु जेको वरी ॿियो टास्क थियो अथई साईं असांजो ग़रीब आवाम पार्टी जो, उहो बि ॾाढो वॾो कमु आहे साईं जो। अलाह साईं हुनखे कामयाबु कंदो ऐं मुंहिंजी दुआ आहे त मुंहिंजी सिंध जेकी आहे हिन महिल वाक़ई मुंहिंजी सिंध जी आवाज़ु आहे ऐं उहा ई जेको चैनल आहे तमामु अॻिते वधे थो। मुक़दमो बि हिकिड़े हंधि बहितरीनु कमु हली रहियो आहे हुनजो। तव्हां छा था सम्झो अॼुकल्ह जी सहाफ़त कीअं थी वञे? पर मुक़दमो त हिकिड़ी हंधि वॾी अख़बार आहे, ABC सर्टिफाई आहे, उन खां पोइ इंटरनेशनल अख़बार आहे, उन में बि तव्हां माशाअल्लाह भलो कमु करे रहिया आहियो ऐं तव्हां सां पुटनि बि आहिनि। तव्हांजो अॻिते मुस्तक़बिल छा आहे? तव्हां छा था सोचो मुक़दमे जे बारे में? चैनल वग़ैरह अचे थो मुक़दमे जो ॿुधूं था? जी साईं, शाहिद साहब मसइलो इहो आहे त चैनल बि असांजे मालिकनि जेको आहे उन्हनि खे परमिशन आहे ऐं तमामु असांजी अख़बार जेकी आहे 14-15 साल पुराणी खां जेको कमु करे थी। चैनल बि ज़रूरु साईं वारा लॉन्च कंदा। मुक़दमा न्यूज़ जेकी आहे ऐं असांजा जेके उनजा रिपोर्टर आहिनि उहे पंहिंजे वसार तमामु सुठो कमु था कनि। जेतिरी उन्हनि खे सहूलियतूं आहिनि उन मां असां मुतमिन आहियूं। ऐं मुक़दमा न्यूज़ इंशाअल्लाह ग़रीब जो आवाज़ु जीअं असांजो मुंहिंजी सिंध चैनल आहे, मुक़दमा बि असांजी उअं ई ग़रीबनि जे आवाज़ खे असां प्रोमोट करण जे चकर में आहियूं, उन्हनि जो आवाज़ु पहुचाइण जे चकर आहियूं त वसार निदारनि ते उहे ॻाल्हियूं पहुचनि ऐं उन्हनि जे हर जेकी बि एक्टिविटीज़ आहिनि उहे ग़रीब आवाम जे लाइ आहिनि। जी नाज़रीन, असां साईं लाला अख्तियार मंगी साहब सां वेठा हुआसीं। हींअर हुननि तव्हांजे अॻियां जेको आहे ख़्यालनि जो इज़हार कयो ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थी। साईं जन असांजे ऑफिस विज़िट कई ऐं असांजे मुंहिंजी सिंध जे बारे में सुठा कमेंट्स ॾिना ऐं इंशाअल्लाह मुंहिंजी सिंध अञा जेको आहे अॻु भरी रहंदी मज़लूमनि जे आवाज़ में, आवाम जे आवाज़ लाइ ऐं लाचारनि मज़लूमनि जे आवाज़ खे ईवाननि ताईं पहुचाइण लाइ। आउं आहियां दिलबर शाहिद, MD सिंध मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल वारो। हक़नि जी हासिलात लाइ सिर्फ़ु मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल